भावलपुर में जलसे के खिताब कंदे मरियम नवाज चयो त इमरान खान सेनेटर विकिरो थियण जो सभ खां वधीक गोड़ कयो। कप्तान पंहिंजे सेनेटरनि खे ज़रदारीअ जी झोली में विझी छॾियो आहे। वोटर विकिरो कंदड़नि खे रोइणो पवंदो। इमरान खान साहब पिछले दिनों दिन रात एक ही बात कर रहे थे कि मेरे सेनेटर्स के लिए बोलियां लग गई। उन्हीं अरकान को पूरी के पूरे 12 सेनेटर्स को जरदारी की कदमों में डाल दिया। वोट को बेचने वालों को रोना पड़ेगा। हुन चयो त नवाज शरीफ अॼु बि जमहूरियत लाइ सीनो छिके बीठल आहे। संदसि चवणु हो त इमरान खान ऐं आसिफ ज़रदारी जो ड्रॉप सीन जल्द थींदो, जंहिंसां नवाज शरीफ वधीक सुरखरू थींदो। पाकिस्तान मुस्लिम लीग नून और आपका लीडर नवाज शरीफ मजीद ताकतवर होगा। मरियम नवाज चयो त वक़्तु अचण ते वोट जो सौदो कंदड़ लीडर न हूंदो आहे। इमरान खान अब्दुल कुदूस बज़िंजे जी आड़ में आसिफ ज़रदारी वटि हाज़िरी भरी आहे। हुन चयो त अजाई अरबें रुपया ख़र्च करे सेनेटरनि खे ख़रीद कयो वियो। इमरान खान त पंहिंजा सेनेटर मुफ़्त में आसिफ ज़रदारी हवाले कया। संदसि चवणो त पीटीआई चेयरमैन, जंहिंखे पाकिस्तान जी सभ खां वॾी बीमारी चोर फोरू करार ॾींदो हो, तंहिंजे कदमनि में समूरी पार्टी खे ढेर करे छॾियो आहे। जिसको डाकू कहा, जिसको चोर कहा, आज उसी के कदमों में अपने पूरे सेनेटर्स को, अपनी पूरी जमात को उसके कदमों में ढेर कर दिया। मरियम नवाज चयो त तहरीक इंसाफ 2013 जे चूंडुनि में 70 लाख वोट हासिल कया, पर इमरान खान 500 वोट हासिल कंदड़ अब्दुल कुदूस बज़िंजे जी चादर में लिकी रात जी ऊंदहि में आसिफ ज़रदारी जी दरबार ते हाज़िरी भरी ऐं पीपी खे 50 सेनेटर ॾेई छॾिया। 70 लाख वोट लेने वाली पार्टी ने 500 वोट लेने वाले अब्दुल कुदूस साहब के हाथ जरदारी साहब के लिए अपनी पार्टी उनके हाथ में पकड़ा दी। हुन चयो त पाकिस्तानी अवाम खे सभु ख़बर आहे त पर्दे पोयां छा थी रहियो आहे। कन खे किथां बि झलिजे, ॻाल्हि त साॻी आहे। जरदारी साहब के दरबार पर इमरान खान साहब ने जो हाजिरी दी है, अब्दुल कुदूस साहब की चादर में छुपकर अब नाक को इधर से पकड़ो या नाक को इधर से पकड़ो, बात तो एक। संदसि चवणो त नवाज शरीफ न पीड़ियूं लॻाईंदो आहे ऐं न वरी लॻाइण जी इजाज़त ॾींदो आहे। मरियम नवाज चयो त नवाज शरीफ वोट विकिरो न कंदो आहे, पर ख़रीद ऐं विकिरो कंदड़नि जे विच में बीह रहंदो आहे। जेको दबाव नवाज शरीफ ते आयो कंहिं ॿिए लीडर ते अचे हा त घर वेही रहे हा। अगर यही मौका अगर इन जैसे लीडरान पे आया होता तो ये तो दुबक के घरों में बैठ जाते। हुन चयो त नवाज शरीफ खे पुट खां पघार न वठण ते नाहिल कयो वियो। अॼु बि 5 रुपयनि जो ॾोह साबित थियण खां सवाइ सज़ाऊं ऐं पेशूं भोगे रहियो आहे। आज भी आपका लीडर नवाज शरीफ पेशियां भुगत रहा है, सजा भुगत रहा है। 5 रुपए का जुर्म साबित हुए बगैर कभी एक सजा सुनता है, कभी दूसरी सजा सुनता है। संदसि चवणु हो त नवाज शरीफ ॾुखियनि बावजूद ब्लैकमेल न थी रहियो आहे। जमहूरियत, आइन, कानून ऐं अवाम जी हुकुमरानी जे हक़ लाइ ॼमी बीठल आहे। मरियम नवाज चयो त नवाज शरीफ जो पानामा में नालो नाहे त पोइ लाडलो केरु आहे। जेकॾहिं पलड़ो लाडले तरफ़ झुकंदो त नाइंसाफ़ी हूंदी। हुन चयो त मुअज़्ज़िज़ जज चयो त इमरान खान ॾंड अदा करे त संदसि घर रेग्युलाइज़ कयो वेंदो। जज साहब तव्हांखे ईअं करण न ॾींदा। हाणे मामिलो धांधली न पर कूड़ ॻाल्हाइण जो आहे। ॿुधायो वञे त अदालत में कूड़ ॻाल्हाइण ते आर्टिकल 62 लॻे थो या न।